बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। दुबई में इलाही सारी मसरूफ़ियात मज़दूरी कमकार रिज़्क़ जे तलाश में हुजण सबबि अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ आऊं तव्हां सां ऑनलाइन आहियां। इलाही सारा माण्हू इल्ज़ाम तराशूं कनि था त शायदि हुसन अब्बास को माण्हुनि खे ठगे थो या उन्हनि खे सां को फ्रॉड करे थो। असीं त मुतासिर सिंध जा माण्हू आहियूं। मूंखां जेके मुंहिंजा दोस्त आहिनि उहे त वाक़िफ़ु आहिनि चङी तरह त आउं कहिड़ी तबियत ऐं मिज़ाज जो माण्हू आहियां। ऐं हिते दुबई में इलाही माण्हुनि सां मसइला आहिनि। माण्हू मां त परेशान आहियां त माण्हू एॾनि वॾनि मसइलनि में हिते फाथल आहिनि ऐं माण्हुनि जी मदद कीअं कबी ऐं कीअं थिए। असीं इन ते सोचूं था त कुझु माण्हू जेके दुबई में बि रहनि था उहे इल्ज़ाम तराशूं कनि था त शायदि असीं को माण्हुनि सां फ्रॉड कयूं था। जॾहिं असीं माण्हुनि जी का रहनुमाई कयूं था को हिक ॿिए खे सलाहूं ॾियूं था ऐं उन जे लाइ वरी असां ते इल्ज़ाम तराशूं लॻनि त इलाही तकलीफ़ थिए थी। दुबई में कुझु अहिड़ा दोस्त बि आहिनि मोज़िज़ दोस्त सुठनि उहिदनि ते जेके माण्हुनि जी हर वक़्तु मदद करण लाइ तयारु रहनि था, पर उहे पोइ कीअं कनि माण्हुनि जी मदद। माण्हू असांजा सिंधी माण्हू हिते इलाही ॿियनि सूबनि जे माण्हुनि खां लुटियल ऐं पुठियल आहिनि। उहे इलाही परेशान आहिनि। उहे मूंसां रोज़ु मिलनि था। उहे ई ॿुधाइनि खणी त असीं माण्हुनि सां कहिड़ो फ्रॉड कयो हूंदो ऐं पोइ तकलीफ़ थिए थी वॾी। हितां माण्हू यूरोप वञनि था। हाणे आउं जेकॾहिं सिंध जे माण्हुनि खे यूरोप मोकिलियां, मूं वटि लिंक्स आहिनि, मां जेको आहे सो उन ते कमु कयां पियो त कहिड़े मुंहं सां मोकिलियां। हिते माण्हू असीं त माण्हुनि जी रहनुमाई कयूं पिया। माना असीं माण्हुनि खे को मां वॾो को रिलीफ न पियो ॾियां, को माण्हुनि खे हिते को सहूलियतूं न पियो ॾियां। आउं त पाण मज़दूर माण्हू आहियां, पर असांजे दिमाग़ में जेको क़ौमपरस्ती ऐं सहाफ़ती कीड़ो आहे उहो असांखे वेहणु नथो ॾिए। असीं चऊं था त माण्हुनि जी दाद रसी नथा करे सघूं, पर का रहनुमाई त कयूं न माण्हुनि जी। कोई हिक ॿिए जो भर जला त थियूं, हौसलो त ॾियूं। हौसलो बि न ॾियूं। जेके हिते माण्हू वेठा आहिनि जेके सतई क़िस्म जा असांजा माण्हू आहिनि, छो जो असांजो हिकिड़ो मिज़ाज रहियो आहे त पाण 70 सालनि खां ग़ुलाम क़ौम जो हिसो आहियूं ऐं असां वाह ऐं भोतार के निज़ाम में फाथल ऐं पोइ चंचागिरी ऐं पोइ हिकिड़ो बूट चटाऊ मिज़ाज जा माण्हू रहिया आहियूं असां। पोइ उन करे असां शायदि इहो बर्दाश्त नथो थिए त को ॿियो माण्हू कंहिंजी रहनुमाई करे थो त उहो उन्हनि खां शायदि बर्दाश्त नथो थिए। पोइ अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम तराशूं थियनि थियूं, इलाही तकलीफ़ पहुचे थी। ऐं पोइ कीअं माण्हुनि जी असीं रहनुमाई करे सघंदासीं जॾहिं असां ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻनि ऐं जेको आहे सो खाया पिया कुझु न ई गिलास तोड़ा बराना। त अहिड़े क़िस्म जी जॾहिं तकलीफ़ पहुचे थी त इलाही जेको आहे सो दिलि चवे थी त यार छा कजे। ऐं वरी जॾहिं पंहिंजनि माण्हुनि जा दर्द ऐं तकलीफ़ूं ॾिसूं था त उहो बि बर्दाश्त कोन थो थिए। दुबई जहिड़े शहर में रिस्क खणी पंहिंजनि माण्हुनि जी मदद करणु हिते इलाही वॾा मसइला आहिनि। असांजा मुख़्तलिफ़ दोस्त जेके आहिनि उहे जॉब्स ॻोल्हिनि था, उहे माण्हुनि ताईं पहुचाइनि था ऐं असीं हिक ॿिए सां जुड़ण जी कोशिशि करे रहिया आहियूं, हिक ॿिए सां वेझो अचण जी कोशिशि कयूं था, का कम्यूनिटी जोड़णु चाहियूं था। हीअ हिकिड़ी बहितरीनु सिटी आहे, हीअ त डेवलप कंट्री आहे। हिते रोज़गार जा, हिते पंहिंजे बिज़नेस करण जा इलाही मौक़ा मौजूदु आहिनि। असांजा किरोड़ रुपया फज़ूल शयुनि ते त ज़ाया थी वञनि था, पर शायदि असांजो ध्यानु कोन्हे को त असां का तरक़ी कयूं। हिते हिंदुस्तान जो वॾे में वॾो कंट्रोल आहे हिते जे बिज़नेस ते, त उहे असांजे माण्हुनि खे छो नौकिरी ॾियनि। उहे त पंहिंजनि माण्हुनि खे नौकिरी ॾींदा न। असांजो माण्हू जॾहिं हिते बिज़नेस न कंदो त पोइ ज़ाहिर आहे असीं हिते मज़दूरी कंदासीं ऐं पोइ मज़दूरीअ में वॾो सफ़रु करिणो पवे थो। हिते इलाही तकलीफ़ूं अचनि थियूं। माण्हू हिते जो जेको रहाइशी जेको निज़ाम आहे उहो एॾो त लो आहे ऐं इलाही त उनजो इन्वायरमेंट ख़राबु आहे, त उन में माण्हू असांजो सफ़रु करे थो। ऐं हिते कुझु माण्हू जेके अलाए छा कंदा आहिनि मूंखे न आहे ख़बर, मां उन्हनि में दिलचस्पी बि कोन थो रखां। ऐं उहे वेही चवनि त असीं माण्हुनि सां को धोखा कयूं था, या को सोशल मीडिया ते दोस्त अची चवे त यार हुसन अब्बास असां खां पैसा घुरिया आहिनि, असां खां फ्रॉड कयो आहे, त आउं पोइ बि जवाबदारु आहियां। त इहे शयूं जेके आहिनि यकीननि तकलीफ़ ॾींदड़ आहिनि। अॼु दोस्त जो मैसेज आयो त तव्हां जेको आहे सो माना माण्हुनि सां फ्रॉड कीअं था कयो, पैसा था वठो।
छा था कयो? इलाही तकलीफ़ पहुचे थी। असीं आऊं हिते को सरमाएदार त कोन्हे, आऊं मज़दूरी कंदो आहियां, पर हाणे असीं चाहियूं था त असीं जेके मज़दूर माण्हू आहियूं इहे हिकिड़ो स्टेप अॻिते त निकढूं न। असीं मोटिवेट था कयूं त पंहिंजा जेके करोड़पति माण्हू आहिनि उहे हिते अचनि। आऊं चाहियां थो असांजा मुंहिंजा नौजवान हितां रोज़ु पाकिस्तान जा जेके नौजवान आहिनि उहे रोज़ु यूरोप वञनि था, ऐं उहे कीअं वञनि था उहा मूंखे ख़बर आहे। उहे लिंक्स आहिनि, असांजा नौजवान बि वञी सघनि था, यूरोप वञी सघनि था। हितां सैकड़ो माण्हू वञनि था। पैसा न आहिनि त ॿिया तरीक़ा आहिनि खोड़ जंहिंसां उहे वञनि था। मुंहिंजी बि दिलि चवे पई त आऊं पंहिंजे माण्हुनि खे यूरोप मोकिलियूं असां हितां, ऐं फ्री ऑफ कास्ट मोकिलियूं। असीं माण्हुनि जो हिते माण्हू मूं वटि अचनि था, उहे मुंहिंजो इहे जेकॾहिं प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा त उहे तव्हांखे ॿुधाईंदा त ऐं मां कंहिंजा नाला कोन थो खणां त हिते जेतिरा माण्हू परेशान आहिनि उहे मूं वटि आया, पोइ हीअं थियो, पोइ हूअं थियो। न भई आऊं पाण मिसकिन माण्हू आहियां, कंहिंखे थी सघे थो त मानी वेले जी बि मूं में सप न हुजे। मुंहिंजा बि नंढड़ा बचड़ा आहिनि, उन्हनि जे लाइ मूं हिते आयो आहियां ऐं वॾो सफ़रु करे आयो आहियां। सिंध जी हालतूं जेके आहिनि उहे इलाही ख़तरनाक आहिनि, ख़राबु आहिनि। मां त मोटिवेशनल प्रोग्राम थो कयां पियो त माण्हू हिते अचनि, हिते पंहिंजो बिज़नेस शुरू कनि, नंढड़ी लेवल ते कनि, उहे सवें बिज़नेस आहिनि। कहिड़ी मुंहिंजी दिलि चवे मां माण्हुनि खे मशवरो ॾियां, पर मां वरी बि पंहिंजनि माण्हुनि खे मोटिवेट कंदुसि, क़ाइल कंदुसि त उहे दुबई में अचनि। जो हीउ बहितरीनु मुल्क आहे, हिते सेविंग आहे, सेफ आहे। हिते कुझु ॿ टे शयूं आहिनि जिन ते माण्हू वञे थो त पोइ ज़ाहिर आहे बर्बादु थी थो वञे, पर दुबई जी सरकार जेको आहे हिन मुल्क खे ॾाढो सेफ ठाहियो आहे, सेव कयो आहे हिन मुल्क खे। हिते तव्हांजी मनी जेका आहे, हिते तव्हांजा जेके ॾोकड़ आहिनि उहे ज़ाया नथा थी सघनि, सवाल ई पैदा न आहे। ॾोकड़ ज़ाया करणु उहो तव्हांजे हथ में आहे त तव्हां पोइ हलिया था वञो ॿिए रूट ते, त पोइ ज़ाहिर आहे माण्हू ज़ाया थिए थो। सो इहे तकलीफ़ूं आहिनि जंहिंजो मूं तव्हां सां ज़िक्र कयो आहे, जंहिंजो मूंखे अफ़सोस बि आहे। बहरहाल वरी बि जेको मूं वटि जेके मशवरा आहिनि, मूं वटि जेके सलाहूं आहिनि, हिते जेका सिंधी संगत आहे उहा ज़बरदस्तु आहे, उहे कमु कनि था पिया ऐं ॾाढो सुठो कमु कनि था पिया। मां उन्हनि खे बि एप्रीशिएट कयां थो पियो ऐं उन्हनि सां जुड़ी करे असां हिते कमु कंदासीं। पर यार इल्ज़ाम तराशूं माण्हुनि ते न कयो। हा तकलीफ़ थिए थी ॾाढी, त माना तव्हां पाण त कुझु कोन करे सघो ॿियनि जे लाइ, पर जेकॾहिं को मशवरो ई कंहिंखे ॾियणु चाहे थो तव्हां उन में बि रोकियो था माण्हुनि खे, उन में बि टोकियो था माण्हुनि खे। इहे शयूं जेको आहे सो न थियणु खपनि मुंहिंजे ख़्याल में। महिरबानी।